नाज़रीन अस्सलाम वालेकुम। आवां ॾिसी रहिया आहियो JTN वेब न्यूज़। जावेद उस्मान बिलाणी घोसपुर भरिसां कोट मुबारक भयो में 10 साल अॻु बया बिरादरी जे ॿिनि धुरनि में खूनी तकरार था थियल, जहिड़े में मारिजी वियल नौजवान ख़ान भयो जे खून जो निबेरो अॼु शाम ॻोठ मुबारक भयो में बया बिरादरी जे रईस ज़फ़र भयो जी अॻुवाणी में थी गुज़रियो, जंहिंमें ॿिन्ही धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ अलीगुल भयो धुर ते लॻल इल्ज़ाम साबित थियण बाद 70 लख ॾंड रखियो वियो। ॾंड जी उन रक़म में खून जी बाह 15 लख, मक़तूल जे साथी के ज़ख़्मी करण जी बाह 6 लख, मुखालफ़नि जे घरनि जी भञ ड्रा करण जो ॾंडो 20 लख ऐं घरनि में पियल सामान खणी वञण जो ॾंडो 33 लख रखियो वियो। मजमूई तौरु 74 लख ॾंड मुक़ररु कयो। ॾंड जी रक़म मां 4 लख माफ़ कया विया, बक़ाया 70 लख मां 4 लख मौक़े ते अदा कया विया ऐं ॾंड जी रहियल रक़म 3 क़िस्तनि में अदा कई वेंदी। वाज़ रहे त जहिड़े में 2 माण्हू मारिजी वियल हुआ, जिन मां हिकु अली नवाज़ जो खून ॿी धुर तस्लीम करण खां इनकार कयो ऐं फ़ैसिलो कंदड़ चङनि मुड़ुसनि पारां उन जी साख रखी वई आहे। फ़ैसिले जी फतवा बाद धुरियूं खीर खंड थी वियूं ऐं खेनि भाकुर पाराया विया। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।